अस्सलाम वालेकुम। ज़हर ज़िंदगी ड्रामे जी दोस्तों तफ़सील नेक्स्ट एपिसोड जी ॾींदा हलूं तव्हांखे जेका नेक्स्ट एपिसोड अचण वारी आहे। ज़हर ज़िंदगी ड्रामे जी धमाकेदार तव्हांखे कहाणी ॿुधाईंदासीं। छा ओठो हाणे रबन सां गद्दारी कंदो, कमाल खान सां ऐं हाकिम खान सां मिली वेंदो, या वरी जेको आहे ओठो गद्दारी न कंदो, या रबन ओठे खां बग़ैर हलियो वेंदो कमाल खान सां विढ़ण ऐं उते पकड़जी पवंदो। छा थींदो छा न थींदो सॼी कहाणी ॿुधाईंदासीं इन नंढड़े वीडियो में दोस्तों। पहिरियां खे पूरो ॾिसो जीअं तव्हांखे सॼी कहाणी सम्झ में अचे ऐं थी सघे त शाहिद खुसरो व्लॉग यूट्यूब चैनल के ज़रूर सब्सक्राइब कंदा। अगर फेसबुक पेज ते ॾिसी रहिया हो त इन खे फॉलो लाइक शेयर भी ज़रूर कंदा। दोस्तों तव्हांखे ॿुधाईंदा हलूं दोस्तों तो कमाल खान जॾहिं बिलावल अॻियों साम्हूं मतलब पेश कंदो आहे हैबत, हू ओठे सां उनजी ॻाल्हि ॿोल थींदी आहे। ओठे खे मुतमइन करण जे लाइ कमाल खान वॾी कोशिशि कंदो आहे, तूं मोटी आ, तोसां को हशर न कयो वेंदो, तूं असांजो ई आहे। लेकिन इते ओठो जेको आहे वक़्ती तौरु हा न कंदो। ओठे खे भउ आहे त मूंखे ही हटाए न छॾे, कमाल खान मारे न छॾे। लेकिन इन जे विच में ॻाल्हियूं थींदियूं, पोइ बिलाल खे जेको आहे कमाल खान छॾे ॾींदो भरोसे जे लाइ, जीअं ओठे जो मथां ओठे जो मुंहिंजे मथां भरोसो थी वञे। अहिड़े हिसाब सां बिलाल वरी उतां हलियो वेंदो। लेकिन कमाल खान वरी कोशिशि कंदो त ओठे ऐं रबन खे अलॻि कयां, इन्हनि खे पाण में विड़ायां। अहिड़े हिसाब सां जेको आहे ओठो बि जेको आहे चालू खेॾंदो ऐं रबन बि कोशिशि कंदो। नेक्स्ट एपिसोड में तव्हां ॾिसो इहो ई सोचींदो मां आख़िर केसी ते माठ करे वियां, जा त मां कमाल खान खे मारियां या वरी हलियो वञा इलाइक़ो ई छॾे। उनखे मीरा रोकींदी। उन्हनि खे ओठे ते बि पूरो भरोसो न आहे, मीरा खे ऐं रबन खे। बहरहाल इन्हनि जो इहो किस्सो हाणे हलंदो ई रहंदो दोस्तों। हर किस्त में थोरो घणो कुझु न कुझु थींदो ई रहंदो। छाजे करे त इहे सीन थियणा आहिनि। हाणे ॻोठ वारनि जे मथां कमाल खान तशदुद कंदो, भला पादर हणंदो इन ॻोठ वारनि खे। इन्हनि जो बि टाइम अची चुको आहे, इन्हनि खे बि ज़मीन जो टको कान मिलंदो। दोस्तों वीडियो पुॻो आहे पंहिंजी पुॼाणी ते। अगरि तव्हां एसी ताईं ॾिठो आहे महिरबानी करे शाहिद खुसरो व्लॉग यूट्यूब चैनल खे ज़रूर सब्सक्राइब कंदा। मिलंदासीं नेक्स्ट वीडियो में। ख़ुदा हाफ़िज़।